चेहरे जी सुठी सार संभाल लाइ महांगा ब्यूटी ट्रीटमेंट्स पंहिंजी जाइ ते, पर बहितरीन निखार लाइ आइसिंग यानी बर्फ जो इस्तेमाल बि काराइतो आहे। माहिरनि जी सलाह आहे त खल जी सार संभाल लाइ खल जी आइसिंग मामूल में शामिल करणु घुर्जे। जेकॾहिं औरतूं बाक़ाइदगी सां पंहिंजी खल ते बर्फ लॻाइण शुरू कनि त खेनि न रुॻो केतिरनि ई मसइलनि मां छुटकारो मिली सघे थो, पर संदन खल नरम ऐं ताज़ी थी वेंदी। बर्फ खल जे मसामनि खे सोढ़ो करे थी ऐं उन जे मथां हिकु बैरियर ठाहे थी जेको मेकअप खे खल जे मसामनि में वञण खां रोके थो। जेकॾहिं चेहरे ते बर्फ लॻाई वञे त इन जा खल ते हाकारी असर पवंदा आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो ब्यूटिशियन इहो तरीक़ो आज़माइण जी सलाह ॾींदा आहिनि। चेहरे ते बर्फ लॻाइण जे नतीजे में थींदड़ हैरान कंदड़ असर ॼाणण बाद अव्हां बि कोशिश कंदा त चेहरे ते बर्फ लॻाइजे। खल जी आइसिंग खुलियल मसामनि खे बंदि कंदे चेहरे जी टोनिंग करे थी, जंहिंसां खल हमवार थी वेंदी आहे। आइसिंग खल जे मुअल सेल्स जा तह हटाइण में मदद करे थी ऐं हेठि मौजूद नवनि सेल्स खे वधीक बहितर नमूने विरहाए थी। इन सां सोज ऐं दाणनि जी ॻड़ाहण ख़तम करण में मदद मिले थी ऐं साड़ो बि ख़तम थिए थो। आइसिंग अव्हां जी रत जी नालियुनि खे सोढ़ो करे थी ऐं रत जे वहकिरे खे बहितर बणाए थी ऐं अव्हां जो रंग साफ़ करण सां गॾोगॾु चमक पैदा करे थी। बर्फ जी थधाण अव्हां जी खल जे मसामनि खे मज़बूत करण में मदद ॾिए थी ऐं उमिरि वधण जी अलामतुनि जीअं घुंजनि ऐं लकीरुनि खे ज़ाहिरी तौर महदूद करे थी, जंहिंसां अव्हां जवान नज़र अचो था। बर्फ जो इस्तेमाल उस जे इलाज जो बहितरीन तरीक़ो आहे, छो त ईअं करण सां अव्हां खे ॻाढ़ाण ऐं सोज मां छुटकारो मिली वेंदो। चेहरे ते बाक़ाइदगी सां बर्फ हणण सां रत जूं नालियूं सोढ़ियूं थी वञनि थियूं ऐं सोज घटिजी वञे थी। हीअ अखियुनि जे हेठियां सोज ऐं लकीरूं ख़तम करण में मददगार आहे।